बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मिस्कीनन ते रहम करन। मलफूज़ात इमाम आरिफीन सय्यिदना मुहम्मद राशिद रोज़दनी रहमतुल्लाह ताला अलैह। नक़ल नंबर 2 पीर साईं सरदार क़द्दसल्लाहु सिरहु जिन इरशाद फरमायो त बीबी राबिया बसरिया रज़ियल्लाहु ताला अन्हा जो कंहिं वीरान खूह जे भरिसां गुज़र थियो ऐं ॾिठाईं त कुती जा ॿचा आहिनि जेके उन सबबा मरी रहिया आहिनि। इन जे करे पाण जांच कई ऐं ॾिठाईं त का बि ॾोल वग़ैरह तिलो वग़ैरह उन खूह जे मथां न आहे। इन जे करे पंहिंजा कपिड़ा फाड़ियाईं, उन सां जेका आहे रसी ठाहे करे उन कुती जे ॿचनि खे जेका आहे पाणी पीआरियाईं त अलाह तबारक व तआला उन ई पाणी पीआरण जे जेका आहे ज़रिए उन जे मथां राज़ी थियो ऐं उनखे वॾो दर्जो अता फ़रमायाईं। ऐं ॿियो नक़ल आहे जंहिंजे अंदरि साईं इरशाद फरमायो त हज़रत अली साईं रज़ियल्लाहु ताला अन्हो कंहिं वाट तां विया पिए त कंहिं कीड़ी जे मथां साईं जन जो पेर मुबारक आयो ऐं उहा कीड़ी जेका आहे उनखे तकलीफ़ थी ऐं उनखां पोइ पाण ॾिठाईं त उहा कीड़ी ज़रो देरि जेका आहे बेहोश थी वई ऐं उनखां पोइ चुरण फुरण लॻी ऐं आख़िरकार उहो हली रवानी थी। राति जो आकाए नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़्वाब जे अंदरि तशरीफ़ फरमा थिया ऐं हज़रत अली साईं खे इरशाद फरमायाऊं त अली साईं कहिड़ो कमु करे विधई जो अलाह तबारक व तआला खे नाराज़ करे छॾिया। हज़रत अली साईं इहो वाक़ियो ॿुधायो, उनखां पोइ पाण इरशाद फरमायाऊं त अली ही जेका कीड़ी माकोड़ी हुई इहा ॿियनि माकोड़ियुनि जी सरदार हुई ऐं इन जो जेका आहे हिकिड़ो मिंट या हिकिड़ी घड़ी बि अलाह जे ज़िक्र खां सवा कोन गुज़रियो आहे। इन जे करे इहा अलाह तबारक व तआला जे नाराज़गी जो सबबु थी आहे। उनखां पोइ हज़रत अली साईं माफ़ी घुरी ऐं पोइ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमायो अली दिलि में न कजो ऐं परेशान न थियो। इन जेका आहे माकोड़ी तव्हांजी अलाह जे बारगाह में शफ़ात कई आहे। सुभान अल्लाह। अलाह जी मख़लूक जे मथां रहम करणु केॾी वॾी गनीमत आहे। अलाह सभिनी खे एहसास नसीब फरमाए।